जोए में ख़ास करी बिरादरी पारां ज़मीन ते बासरनि जे कब्ज़े या मारण जी धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। ॻोठ ख़ान मोहम्मद ख़ासकली जे रवासिन हाजी मोहम्मद इसाक ॿियनि पंहिंजी बिरादरी सां गॾु एहतजाज कंदे चयो त उन्हनि मरहूम हाजी मोहम्मद अयूब ख़ासकली जी मार्फत 3 एकड़ ज़मीन वरिती हुई जेका अॼु ताईं हू आबाद कंदा पिया अचनि। हुननि ॿुधायो त हाजी मोहम्मद अयूब ख़ासकली जे फोत थियण बैदि संदसि पुटु ख़ान मोहम्मद ख़ासकली ऐं ॿियनि हथियारबंदनि सां गॾु ज़री ज़मीन ते बार बार कब्ज़ो करण जी कोशिशि कई या मारण जूं धमकियूं पिया ॾियनि। ज़मीन मूं वटि आहे। मुख़्तियारकार असां उन्हनि सां मिली करे असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु थो चाहे। राति मूं ॿनी धराई आहे। मुंहिंजो एकड़ सिरियां छटियल आहे जेको अधु फुट जेतिरो बीठो आहे। बाक़ी एकड़ मूं अॼु छटियो आहे, कल्ह शाम 5 बजे छटियो आहे। सुबुह ज़बरदस्ती जेको सो असुल सलीम ऐं पंहिंजो अवेस हथियार खणी आया आहिनि। उहो ज़बरदस्ती मुंहिंजी छटियल बनी मुंहिंजे हिन वक़्तु मौजूदु पई आहे ऐं कणिक छटी पई आहे। हिन ज़बरदस्ती कणिक छटी अचो ईंदे मारींदासीं। मूंखे हिन फ़ोन ते वॾियूं धमकियूं ॾिनियूं। ऐं वियो आहे त उतां खां निकिरी विया आहिनि। मूंसां ज़ुल्म आहे, मुंहिंजो केरु ॿुधण वारो कोन्हे। जंहिंखे चवां थो मूं MP खे चवां, MNA खे चवां, को ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हर माण्हू खे मूं अपील कया त बाबा ख़ुदा मूंसां ज़ुल्म आहे, मुंहिंजी मदद कयो। मूंसां छो इंसाफ़ बेइंसाफ़ी। हुन चयो त असां सुप्रीम कोर्ट ऐं ॿियनि वसाइलनि खां मुतालबो था कयूं बासरनि ख़िलाफ़ क़दम खणी खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk